अस्सलामुअलैकुम वेलकम सारा पर इंसाइक्लोपीडिया चाला खुश आहियो त सही आई क्लस्टर स्कूल के बारे में असां चौथो प्रॉब्लम आहे मैथ जो जेको IBA टेस्ट वरितो हुयो। ठीक है, इनका पहिरियों वारा बि प्रॉब्लम अपलोड थियल आहे, हू बि तव्हां ॾिसी सघो था डिस्क्रिप्शन में ऐं मथे कार्ड में लास्ट में वीडियो जे आख़िर में उनजी पूरी प्लेलिस्ट मिलियल हूंदी। सर्च करण लाइ तव्हां ईअं सर्च करे था सघो था मैथ IBA जी मैथ छा IBA जी मैथ, हीअ सर्च कंदो तव्हांखे पूरी प्लेलिस्ट मिली वेंदी। बिस्मिल्लाह की हूंदा, इनमें छा थो चए त इमरान एंड सारंग start a business with investment of 10,000 for a year and 15,000 for 9 months respectively। मतलब त इमरान जा 10,000 हुन साल लाइ ऐं सारंग जा 15,000 हुन 9 महीननि लाइ। हुन 9 महीननि लाइ हिकु कारोबार में लथा आहिनि, ॿई पाण में पार्टनर आहिनि। ठीकु आहे, हाणे बचत घणी थी थिए, साल खां पोइ बचत थिए थी 8,800। ठीकु आहे, 6,800 बचत थिए थी। पाण खे मालूम छा करिणो आहे, मालूम ई करिणो आहे त ॿिन्ही जी अलॻि अलॻि ॿिन्ही खे मुनाफ़ो घणो थो थिए, फ़ाइदो घणो थो थिए, हू पाण खे मालूम करिणो आहे। सफ़ा सवलो आहे। ठीकु आहे, अहिड़ा प्रॉब्लम अक्सर IBA जे टेस्ट में ईंदा ऐं असांजो फोकस स्पेशली IBA जी मैथ ते आहे। ठीकु आहे, ऐं असां जल्दी इंशाल्लाह तक़रीबन 20-25 ॿिया IBA जा ई प्रॉब्लम अपलोड कंदासीं जेका JEST ऐं ऑफिस एसोसिएट जे टेस्ट में आयल हुया। हीअ पहिरियों करे वठो, कुझु न आहे करिणो, कुझु पाण खे स्टेप फॉलो करना पवंदा इनमें। पहिरियों स्टेप हीअ हूंदो त पाण जेतिरा 1000 मिलियल आहिनि, हिकु जो जेतिरो मतिलबु हुन इन्वेस्टमेंट कई आहे हू, ऐं जेतिरा महीना आहिनि, महीना या साल, हुन में जेकॾहिं हीअ 2 महीना, हीअ बि महीनो आहे ऐं हीअ साल आहे। ठीकु आहे, त पाण ॿिन्ही खे महीननि में करे छॾिणो आहे। त इमरान जेको आहे, इमरान आय सां रिप्रेजेंट कयूं था, हुन 10,000 इन्वेस्ट कया आहिनि, हीअ 10,000 हुन इन्वेस्ट करे छॾिया। हाणे घणनि महीननि लाइ, हिकु साल लाइ, हिकु साल में घणा महीना हूंदा आहिनि, 12, हू थी वियो। हुन खां पोइ सारंग आहे, सारंग घणा 1000 इन्वेस्ट कया आहिनि, 15,000 हुन इन्वेस्ट कया आहिनि, घणनि महीननि लाइ, 9 महीननि लाइ। ही करे तव्हां डायरेक्ट हिननि जो रेशियो मालूम कंदो, मतिलबु ज़रब करे वठो, हीअ थी विया, ही 12 खे 1 सां ज़रब कयोसीं त ही 12, बाक़ी ॿुड़ियूं साॻियूं लिखी ॾियो, 4 ॿुड़ियूं 4 ॾेई छॾियोसीं। ठीकु आहे, हिन में 9 खे 15 सां ज़रब कंदो त घणा थींदा, 135, 135, बाक़ी घणियूं ॿुड़ियूं आहिनि, ही 3 ॿुड़ियूं लिखी, हीअ थी वियो। हाणे हिननि में रेशियो पाण खे मालूम करिणो आहे। हिते लिखी वठो इमरान आहे ऐं हिते लिखी वठो सारंग एस। हाणे इमरान वारो जेको आहे, हिन जे विच में रेशियो, इमरान वारा आहिनि हू लिखो, हीअ लिखी छॾियासीं विच में रेशियो। हाणे सारंग वारा हू बि लिखी वठो। ठीकु आहे, हाणे ॿियो हीअ जेको थी वियो, हीअ ॿियो स्टेप थी वियो, ॿियो स्टेप। हाणे पाण सिंप्लीफाई करिणो आहे, हिननि खे सिंप्लीफाई करे छॾिणो। हिन जूं हीअ 3 0 वयूं, हिन जूं हीअ 3 0 वयूं, हिन हेॾे बचा 120, हेॾे बचा 135। हाणे ॾिसो 15 जो घोड़ो ॿिन्ही ते लॻे थो, 120 ते 15 जो घोड़ो घणे भेरे थो लॻे, 8 भेरे, ऐं 135 ते 9 भेरे। ही पाण खे इमरान ऐं सारंग जे विच में निस्बत जेकी आहे, रेशियो, हू मालूम थी वियो, हिकु ही थी वियो। हाणे टियों स्टेप जेको थींदो, हुन में पाण सम कंदासीं हिन ॿिन्ही जो, जेको रेशियो निकितो हिननि जो सम करे वठिणो। घणा थिया, ही पंहिंजा 8 और 9 17 थिया, ही थी वियो। हाणे अॻे सफ़ा सवलो, जंहिंजो मालूम करिणो आहे, जेकॾहिं पाण इमरान जो मालूम कयूं था, इमरान जो प्रॉफिट घणो थींदो, त इमरान वारो जेको रेशियो आहे हुनखे मथे लिखंदासीं। हीअ इमरान जो 8 आहे त हिनखे 8 खे मथे लिखियोसीं, ऐं हेठि लिखंदासीं हिन ॿिन्ही जो जेको सम आहे, रेशियो जो सम आहे, 17 ही पाण लिखियो। ऐं टोटल पाण खे बचत घणी थी आहे, बचत थी आहे, हूअ थी आहे 800। ठीकु आहे, हाणे हिनखे सिंप्लीफाई करे वठो। 17 जो खोड़ो 17 ते 1 भेरे लॻो, ऐं 8 ते घणे भेरे लॻे थो, 4 भेरे। ठीकु आहे, हाणे ही बचा 400, ही 8। हाणे चेन खे 8 सां ज़रब कंदासीं, 4 8 32, 4 8 32 थी विया।
ऐं ही 2 ॿुड़ियूं हिते, मतिलबु इमरान जो जेको प्रॉफिट में हिसो थियो उहो 3200 थियो। हाणे वारो आहे सारंग जो, ही सारंग, ठीकु आहे। हाणे सारंग जो रेशो घणो आहे, ही 9, ऐं टोटल जेको सम कयो आहे रेशो जो हू 17। हाणे प्रॉफिट घणी थियल आहे, हू थियल आहे 6, हू थियल आहे पंहिंजी 800, ठीकु आहे। साॻियो सिंप्लीफाई 4, हाणे ही घणा थिया 4 न 36, ही 36, बाक़ी 2 ॿुड़ियूं। हाणे जेको सारंग जो थी वियो हू थी वियो 3600, सारंग जी बचत आहे 3600, हुनखे मुनाफ़ो थियो इमरान खे 3200। हाणे ॾिसी वठो त बाबा ही सही भी आहे कि न, हुनखे चेक कीअं करिणो आहे, ॿिन्ही प्रॉफिट खे पाण जोड़ कंदासीं, 3200 ऐं 3600 घणा थिया 800, त 800 ही टोटल बचत आहे। ईअं ई तव्हां ख़ाली स्टेप यादि करना त बाबा सभिनी खां पहिरियों छा करिणो आहे, त जेतिरा पैसा मिलियल आहिनि ऐं जेतिरनि महीननि लाइ, हिकु माण्हू जेतिरा पैसा इन्वेस्ट कया आहिनि ऐं घणनि महीननि लाइ इन्वेस्ट कया अथनि, उन ॿिन्ही खे पाण ज़रब करिणो आहे, ही ॿिन्ही खे ज़रब करे छॾियोसीं। हुन खां पोइ जेतिरा बि पार्टनर आहिनि उन्हनि जो को मसइलो न आहे, जेतिरा ई पार्टनर आहिनि हू तव्हां ईअं सभिनी जो ईअं करे वठो। हुन खां पोइ हुननि जे विच में रेशो, ही 2 पार्टनर आहिनि त ॿिनि जे विच में रेशो 3 हुजनि त 3 जे 4 हुजनि त 4 जे विच में रेशो, ही ज़रब करण खां पोइ जेको ही जवाबु आयो ही पाण लिखी वरितोसीं। ॿियों स्टेप ही हो त रेशो में वरी पाण सिंप्लीफाई जीअं कंदा हू करे वरितोसीं। करण खां पोइ पाण टियों जेको स्टेप हूंदो हुन में सिंप्लीफाइड जेको हुननि जो रेशो हूंदो हुननि खे पाण जोड़ करे वठंदासीं, सिंप्लीफाइड हुयो त हिननि खे पाण जोड़ कयोसीं, हेसि ताईं थी वियो। हुन खां पोइ जंहिंजो मालूम करिणो आहे प्रॉफिट घणो थियो, ठीकु आहे, त हुन जो पाण रेशो मथे लिखंदासीं ऐं बाक़ी जेको सम हूंदो उहो हेठि लिखंदासीं, ऐं प्रॉफिट जेतिरो थियल आहे टोटल उन सां ज़रब कंदासीं त पाण खे मिली वेंदो। सफ़ा सवलो आहे नी। को भी मसलो हुजे कमेंट में पुछी सको था। चैनल खे सब्सक्राइब ना कयो, चैनल खे सब्सक्राइब करे वठो। वीडियो पसंदि आई हुजे त वीडियो खे लाइक भी कयो, कमेंट भी कयो, ऐं तव्हां पंहिंजी सजेशन को भी हुजे तव्हां हू असांखे इनबॉक्स भी करे सघो था। ऐं असां सां राब्तो करण लाइ तव्हां वीडियो जी डिस्क्रिप्शन में लिंक मिलियल हूंदी, हुतां फेसबुक ते डायरेक्ट राब्तो करे सघो था। खुदा हाफ़िज़।